युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ अल मलिकुल कुद्दूसुल अज़ीज़ुल हकीम। ज़मीन और आसमान जो सब शयूं रब जी तस्बीह पढ़न थियूं वो रब बादशाह भी आहे, पाक भी आहे, ग़ालिब भी आहे, सब कम उन जा हिकमत ऐं तरतीब सां पिया हकीम भी आहे। बादशाह जो दुनिया के बादशाह जो फना थी दियो आज जमाना दुनिया बहुत ही कठिन है। वो भी ये लगता है जो पढ़ता है आखिर लगता है ये भी विचारों ले तो पहले लेस्टी करो पहले ना घटी पहले ना पानी या पहले ये पानी खाया रत्न में एक पहले ना हो हर मामले रत्न में एक पहले क्या होता है कि मार पहले जब पानी खाया पहले गोल गोल पहले ना रत्न में वो इंसान दे रत्न के वहां चालू की दियो फसल का चीर चीरो तो वो पहले का आनो चीरे तो एक में बस फसल करने में मदद करे ये अल्लाह का सच बताया ये पहले मुझे क्यों हमारे घट गए बादशाह पूरी थी गई ये भी समझे तो ये भी ऐसा कर सारा छोड़ो ये चमड़ी छिकाई खतरा मामलो में जो बात पूछी है दवा समझो जाता छोरो छोरो बोलो कौन है ये भी बता पुराने खबर ये शक्ल काय में बात समझो इन्हें भी बादशाही कौन रहती इंशाअल्लाह मौलवी में ये बदल है सब जो इन्हें जो खैर को हां आज जब हम है तो बेटा दे जब ये हुकुम करता ही आते वल आकिबतु लिल मुत्तकीन रब साईं फरमावा सां लिखी छडियो आ पिछाड़ी असां मुत्तकीन खे मथे कंदा आहियूं। आकिबत मुत्तकीन हिते भी हुते भी अल्लाह साईं को फरमाया बादशाह मोहम्मदी आहे नदी नाए हुजूर सरवर कायनात जो मशहूर किस्सो तफाक करीम जन जने मक्को काफरन के हथ में हो 360 खुदा आया बैतुल्लाह 360 खुदा ठाई वेठा को बीठल बुत हो को वेठल बुत हो को टंगियल बुत हो को पासीरो को किलन में टुगल ये सब खुदा रेडी चल हुजूर ने आया आखिरी वक्त को हुजूर के हुक्म से तो हिजरत करे मदीने हजारों रात जो आया था उस्मान शैबी उस्मान नबी नहीं उस्मान कोट साहबी बाद में ये भी साहबी के काफिर हो जाए हमें बदला कि उस्मान शैबी लाए हाली बंद थी उस्मान बिन मज़ून हुजूर जन बीबी खदीजा कुबरा जो बेजो रिश्तेदार को हुजूर सामने प्यार उस्मान बिन मज़ून हुजूर के रिश्तेदार हे उस्मान शैबी हो जाती है हमें ऐसा काफिरो हेलो हुजूर जन ने खे मिंथ कई त चाबी दे मां मोकलाया थो काबतुल्लाह खां वरिया नसीह मदीने थो ले वञा चाबी दे मेहरबानी कर मां तारा का पड़ी वो तो काफिर हो हुजूर के छाजल को न दिया मां को न दी बस चाबी बोला न दी चाबी
से भी नहीं लरादुक इला महा कुरान में जे सोने करीम जब खेत है सोना घबराना जैन काबे मां तू गमनाक थी निकले तो पयो इन काबे जो बादशाह बनाए बिलाल के बॉडीगार्ड बनाए तो के सागी जाए ते मोटाण वालो अल्लाह नारा तकबीर शान रिसालत खत्म नबूवत नारा तकबीर जय बिलाल के पत्थर लगा जो याद करे तो महबूब के बॉडीगार्ड बाकी जेना भी बना बादशाह जीवन दुनिया के अंदर अली साईं फरमायो ऐ बादशाह हो वडाई न कजो छो त तवा इंसान आयो बिन पेशाब जे रस्तन का पैदा थिया अबे जे पेशाब जे रस्ते का मादे पेशाब जे रस्ते का वो चाली वडाईया समझला ऐ फरमान बद फापा जो पाखानो पान धोइंदा आयो आसिफ जरदारी या नवाज शरीफ या इमरान खान पाखानो पानो पान धोइंदो न कर दो अगे तो फरमान सच अगे तो फरमान सच फरमान का जे वडाई नथी लगाए तमा छाला पाछा आयो बादशाह पाक हस्ती जेकने आहे कुद्दूस हस्ती आहे तो अल मलिकुल कुद्दूस अल अजीजुल हकीम अजीज ईमान गालिब गालिब सजी कायनात जे मथा गालिब हस्ती जंहिंजा फैसला नाफ़िज़ थींदा वो फतह ॾियण चाहे त कोई शिकस्त ॾेई नथो सघे जेकॾहिं शिकस्त ॾे त को फतह ॾेई नथो सघे गालिब उहो आहे उनजो हुकुम हलंदो फिरौन बचा पियो कुहाए बाल पे कुहाए हज़ारे नथी बाल ज़िबे कराई पर रब साईं फरमायो मूसा जी मां तू घबरा न जॾहिं खौफ थई इज़ा खिफ्ते अलैहि फअल्कीहि फिल यम खौफ थई त इनखे दरियाव में पेटीअ में बंदि करे दरियाव में उछला दरिया त लालिमा पर रब चए
वहां जो भी उन्हें थो वञे जेको ॿार को आए थो उन जी कसीअ मां अंदरां या संदूक कढी थी वञे जॾहिं फिरौन जे अॻियां घरवारी खणी थी अचे रब से फरमाओ अलकैतु अलैक मुहब्बतम मिन्नी वलितुस्ना अला आइनी ऐ मूसा तो जी शक्ल ते असां एड़ो मोहब्बत जो पर्दो विधोसे जो दुश्मन भी हैरान थी वियो सभिनी तोखे छॾे ॾिनो अञा तुंहिंजी माउ खे पघार बि वठाए ॾिनी से मोटी झोली उन जी में बि आंदोसे ये सब मसला ॾेखारे नंढो वॾो फिरौन जे घर में करे रब से ॾेखारियो त असीज मां आहियां ॾिसो कहिड़ो बि ताक़त वारो हुजे मां फ़ैसिलो कयां त मूसा जो वार बि कोन करे हकीम हकीम जी माना वो हिकमत वारो अब जो कोई भी कम हिकमत का गाड़ी बने शिकस्त मिले नफो मिले उनमें हिकमत आ मोमिन के फायदो ही यूसुफ अलैहिस्सलाम के भाई मार दे करे खूह में वेठो जेल में पयो पर हिकमत हुई त इनके बादशाह के घर में पालराए बादशाह ही सिखारे जेल में विधी हिकमत तहत वरी सागो बहर कढाए वजीर खजाना बनाए मिस्र जी बादशाह ये सब बदल हिकमत माना अल्लाह सही बाहर हिकड़ी से दिखाए अंदरों फायदा ही फायदा बबायर हायती कुरान शरीफ में किसको बबायर हायती बेड़ो नौ हुन यतीम हलाइंदा छोकरा दरिया में बेड़े के बेड़ो हलाइंदा अदो जालिम बादशाह खजर अलैहिस्सलाम के मोकले त इन बेड़े जो तख्तो भनिया मूसा अलैहिस्सलाम खजर सामड़ी कयो त साईं गरीबन मुफ्त में खया बेड़े वारन छोकरा भी यतीम न नौ बेड़ो उन जे अंदर तख्ता को भनी विधा ऐब करे छडी जत मां सागी खजर बुधायो त ये तख्ता भदा कम सजो बेड़ो बचायो समझो त जेके नौ बेड़ो हुजे आ ऐब न हुजे ता त अल्लाह जालिम बादशाह नवा बेड़ा तोड़े कयो जंहिंमें को तख्तो भरल उन खे छॾे
चोरी पूरी न थो सके सेहतमंद माशाअल्लाह पांजा सामान का करे पर भाड़े वाले जा भी खाए बीमार की जिंदगी जिंदगी में फर्क आ ये मौत मौत में फर्क आ को काफिर जो मौत आ को मोमिन जो मौत आ कोई साले जो मौत आ को आलम जो मौत आ को तालिब जो मौत आ को वली जो मौत आ को सहाबी जो मौत आ को शहीद जो मौत आ पर सबनी मौत में नबी जो मौत सबनी मौत जो भी सरदार हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो आखिरी मौत पुत्रन के घुराए अज़ामत आखिरी वक्त जे पुत्रन के घुरायो जो फिराने सा दुश्मनी असल ना कर है जो मामा जो मुंह भी न देखा मामा ने मुंह न देखा बरगाल जो या वसीयत की गलत है मुंह देखा अरे नहीं पता ऑडियो में तो देखा एडी वसीयत तो न करो दुश्मनी के पिछाड़ी कर अब आप फैलाने जैसा जो है जो राजा थोड़ा वाली जल्दी पहुंचो देना के न ये वसीयत तो पर याकूब अलैहिस्सलाम आखिरी वक्त में पुत्रन के बुलाए तो जय माता बुदून मिन बादी ओ मुझा पुत्रो मुखा बात में कहनी इबादत कर दो मान लिए के पूरी दो या दादे के या परदादे के तो याकूब पुत्र इसहाक दो इसहाक अलैहिस्सलाम भी नबी है पर इसहाक अलैहिस्सलाम पुत्र है इब्राहिम अलैहिस्सलाम भी नबी ना रसूल अंबिया है नबी जो भी अबो नबी जो भी अबो बड़ी हस्ती है पूछे तो तक कैसे पूरी दो अबे के पूरी दो दादे के पूरी दो परदादे के पूरी दो अब आज कल ये कह रहे ना सही मुझे मुर्शिदा सही मां का सच तो कर दो आगे हजबत मित्रो ए असा जो एक खबीसा तो खबास असा जो इमरान खान भी सच तो करे तो खबर थी खबरदार कुछ तो नहीं ए अल्लाह ने क्या है ना साहिबा खातम नबी ने जो लफ्ज है नकल होला पढ़ा थे ए असा जानो रेडी असे असा के जुगजी की वो करने को आला है तो जिन जो मामलो जुगजी मत करिया तो दोस्तों ये हाल है तो ये भी पूछे तो कहनी पूजा करो पुत्रन का पे पूछे माता बुदून मिन बादी केरी हस्ती की इबादत करो मुखा बाद में जे पुत्र नबी के फिक्र है मौत जे वक्त में भी पांजे बचड़न जे ईमान जो अब माल पानी पैसा ये सही इन्हें जो फिक्र न कर वो दुख में सुख में गुजारे ईमान अचस्ता को ऐसी ऐसे तस्वीर महसूस दुनिया निंद्रमा खाब दुखों से मानव से वो छत खा तो किरा जैसे जाग थे तो कुछ भी जाएगा ये ना आप देखो ये हुजूर फरमाओ इस दुनिया में तमाम दुख जेला भी दिसो जेकॾहिं तव्हांखे ईमान आहे त तव्हांजो ख्वाब टुटंदो तव्हां जो कुछ भी ना है मूंखे दुख पहुतो ई कोन्हे हलवा दुनिया की शयूं कीअं आहिनि देखा असल फिक्र कयो बच्चन जे ईमान जो जनरल असलम बेग उन जो यूट्यूब ते पयो थवे इंटरव्यू जनरल असलम बेग जो जनरल थी वो लिखे तो त हिते कई माना $22 बिलियन अमेरिका खर्च किया है त मुसलमान जो ॿार दीन छड़ो जाती जिंदगी के समझे सियासत में ना अचे दिमाग रोज तकलीफ वांगुरु भली कयो इन्हनि जी पाबंदी अमेरिका में भी कोन्हे पर सियासतदाननि सां टक्कर खाईंदो त तव्हां वॾा काफ़िर हो इन ते अमेरिका $22 बिलियन ख़र्च कया आहिनि त नौजवान खे सियासतदाननि खां परे करे दीनी सियासतदाननि खां
अमेरिका इन लाइ आंदो आहे जो अमेरिका मां माण्हू मुस्लमान थियनि पिया उन्हनि नौजवाननि खे ॾसियो त इस्लाम में का ख़ूबी कोन्हे सभु मज़हब बराबरि त दोस्तो ॿुधो तवजे सां $22 बिलियन ख़र्च कयो त मुस्लमाननि जे चदरनि खे परे कयो दीन खां उन्हनि खे बिगड़ल बनायो शौक़ीन बनायो बदमाशी जा दिलदादा बनायो अयाशियूं कनि छोकिरियुनि छोकिरा खूब एजुकेशन थियण खे आम कयो ऐं नंढड़नि छोकिरियुनि जो रेप माना सेना छोकिरियुनि नंढड़नि सां रोज़ानो तव्हांखे फोटो ॾेखारींदा इहो छाजे लाइ ॾेखारनि था त माना नंढड़े लाइ खां वठी करे इहा बुराई इन्हनि जे सीननि में विझो हुजे न हुजे वाक़िया अहिड़ा ठाहियो इहो यसीरुल फाहिशा क़ुरान शरीफ़ में फरमाई कुझु माण्हू उहे आहिनि जेके फाहिश ॿिया उहे आहिनि जेके फाहिश ॻाल्हि खे फैलाइनि था त नंढे वॾे जे ज़बान ते बुराई जा ई लफ़्ज़ अचनि इश्क़ ख़्वाहिश कोहले मोहबत जा दास्तान प्यार जा पढ़ना थियनि उनजे पोयां हुकूमत हुजे बदमाशीअ खे हुकूमत ताक़त थी ॾे इहो सॼो अमेरिका जो उन्हनि सभिनी जो अॻुवान असलम में थो चवे इमरान ख़ान ऐं दीन जो अॻुवान जेकॾहिं आहे त उहो मौलाना फज़ल आहे इंटरव्यू पढ़ो ॿुधो गौर सां सम्झो हुन वॾी अकल मुंहिंजी खां इंटरव्यू ॾिनो आहे फौजी आहे फौजनि जो वॾो थी गुज़रियो आहे जनरल असलम में त दोस्तो बचड़नि जे दीन जो फिक्र कयो सब कुछ लुटिजी वञे तो दीन मिली वियो त सब कुछ मिली मानी त कुतो ॾिनो बि खाईंदो त दोस्तो मां पे अॻु रखियो याकूब अलैहिस्सलाम आख़िरी वक़्त में पुटनि खां पुछो मां ताबुदून मिन बादी मूंखां बाद में कंहिंजी इबादत कंदो इबादत जी माना चवण काॾो वठंदो अबा इबादत छड़ो नमाज़ रोज़े खे न चइबो आहे अलाह जे चवण वठण खे इबादत अलाह जो हुकुम वठी करे जो दुकान खोलियो हलाल जी रोज़ी कमाए इहा इबादत थो करे ये अलाह जी ताबेदारी तो पुछे कंहिंजो चवण वठंदो मूंखां पोइ त पुटनि जो नाबुदु इलाह व इलाह आबाइक इब्राहीम व इस्माईल व इसहाक़ इलाहन वाहिदा व नहनु लहू मुस्लिमून इस्माईल चाचे जो रब्बा इसहाक दादे जो रब्बा अबा तुझे रब जी इबादत ये नबी जा नाला खणन था ये नथा कनि तो हिकिड़े अलाह खे मञींदासीं न नबी जा नाला खणी उन मां ॾिठो इन करे जो उन अलाह अकेले जी सम्झाइण जो वास्तो दुनिया जे अंदर नबी आहे नबी विच में तालीम न ॾींदो त तूं ख़ुदा जो तसवुर सही सम्झी न सघंदे इन करे रब पंहिंजी सुञाण नबीअनि जे ज़रिए ख़ासि करे ॾेखारे नबीअ जे ज़रिए मिलंदी इन करे हिते बि चई उहो रब बादशाह आहे पाक आहे हिकमत वारो आहे अज़ीज़ आहे ग़ालिब आहे उहो रब आहे मोहम्मद जो रब मोहम्मद करीम खे ॾिठो त तव्हां रब सम्झी मसलो साफ़ हुज़ूर जे ज़माने खे चवनि पिया तव्हांजा पुसा अंधा मंडा टुंडा न ॻाल्हाइनि न घुमनि न हलनि अब पुतनि खे हूंदो आहे
कोई भी चई सघनि पिया मके जा मुशरिक सोना असांजे ख़ुदा में नज़र ऐब कढे थो तूं बि पंहिंजो ख़ुदा वठी आ त ॾिसां हुन में बि एतिरा कीअं ठाहे ख़ुदा तव्हां ॾिठो हाणे मां सुठो सम्झो उन्हनि खे नबी साईं इहा ॻाल्हि कई फ़क़त लबिस्तु फ़ीकुम उमरा ओ मके जा मुशरिको काफ़िरो तव्हां मुंहिंजो ख़ुदा छा ॾिसी सघंदो उन जा ऐब कहिड़ा कढंदो मां तव्हांजे अॻियां ज़िंदगी गुज़ारी आहे मां न पिण बीबी हलीमा वटि गुज़ारियो फरमाओ मुंहिंजी घरानो तव्हांजे घरनि जे विच में मुंहिंजो घरानो पियो रहे मके जो माल हाको आहे जवानी तव्हां वटि गुज़ारी अथमि आहे को दुनिया में मां जो लाल ऐं मुशरिको मुंहिंजी ज़िंदगीअ में ऐब कढी ॾेखारियो जॾहिं मां अल्लाह जे नुमाइंदो ऐब खां पाक आहियां त मुंहिंजो ख़ुदा केॾो हलो हेॾे ॾिसो इन सोने करीम जन जा अख़लाक़ ऐं इबादत जीअं इहो करे या जीअं इहो चवे